जामशोरो पुलिस गुलशन शहबाज वासिन नारी मुबैना तौर खंबे गुम करे छॾियो आहे। संदसि अमर एहतजाज कयो आहे। जामशोरो पुलिस 3 ॾींहं अॻु घर ते काह करे 20 वरनि जी धीअ आयशा खे खंबे गुम करे छॾियो आहे। ज़ुबैदा सियाल जो चवणु आहे त थाणे जा चकर काटे थकिजी पिया आहियूं। धीउ बाबति कुझु बि नथो ॿुधायो वञे। जामशोरो पुलिस बिना लेडीज़ एहलकारनि जे धाड़ेलनि जीअं घर ते काह कई इंसाफ़ फराहम कयो वञे। मुझे धी के जबरदस्ती जोरी घर में पुलिस गड़ी, लेडीज पुलिस भी कोने, जबरदस्ती गड़ी मुझे धी के कार में विहारे वठी विया। मुझे धी बेगुनाह है, बेकसूर है। ता धी नालो छा है? आशा नालो तो। घणा ॾींहं थी यार पुलिस खणी वई आहे? 3 ॾींहं थी विया आहिनि। किथे ज़ाहिर कयो अथसि न? न ज़ाहिर कोन कयो अथनि, मञनि ई कोन था, चवंदा असां खणी कोन आया आहियूं। अच्छा, पुलिस खणी वई आहे। मोबाइल जो केस आहे। मोबाइल मुंहिंजे न्याणे फुर कई आहे, हुन दोस्त हालांकि मुंहिंजे न्याणे बि न कई आहे फुर हुनजे दोस्तनि कई आहे, पर इल्ज़ाम हिन ते मुंहिंजे पुलिस 3 हद जी पुलिस हुई। कोटड़ी जी हुई, जामशोरे जी हुई, ऐं 3 सिकंदराबाद जी हुई।